अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां हैं मोहम्मद पंवर शामिल करूं था हिन वक्त खबरों। नाज़रीन उसड़ी वेझो बाहि लॻण सबब 4 घर अल्लाह ताला समेत सड़ी रख थी विया। विसाईंदे ॿिनि औरतुनि समेत 5 ॼणा सड़ी मामूली ज़ख़्मी थी पिया। उसड़ी पुलिस फायर ब्रिगेड खे घुराए बाहि ते ज़ाब्तो आंदो। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर मुख्तियार वकोर जी ख़बर मूजिब उसड़ी वेझो ॻोठ अल्लाह जुड़ियो शोरो में अचानक लोहड़े खे बाहि लॻी वई, जंहिंजे नतीजे में लतीफ़ शोरो, अज़ीज़ शोरो, जुड़ियो शोरो ऐं दिलदार शोरो जे घरनि में पियल सामान सड़ी रख थी वियो। ॻोठाणनि जी रेड़ियुनि ते आसपास जे ॻोठनि चांग, सोलंगी, नुनारी ऐं ॿियनि ॻोठनि जे रहवासियुनि पहुची बाहि विसाइण जी कोशिश कई, पर बाहि ते ज़ाब्तो न थी सघियो। जॾहिं त बाहि विसाइण दौरान चुंगू उथण करे ॿिनि औरतुनि समेत 5 ॼणनि खे लतीफ़ शोरो, गुलज़ार शोरो, अब्दुल करीम शोरो ऐं ॿिया ज़ख़्मी थी पिया। इतला ते उसड़ी पुलिस पहुची फायर ब्रिगेड अमले खे घुराए बाहि ते ज़ाब्तो आंदो। ओॾा बाहि मुतासिर ॻोठाणनि जो चवणु आहे त बाहि सबब घरनि में पियल अल्लाह ताला सड़ी रख थी वियो आहे। सरहदीअ वारा माली मदद कनि। वधीक खबरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।